नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। मुंद्रा पहुचता 4.5 करोड़नि जा तिरनि जा कंटेनर थिया ज़ब्त। गुजरात जे डीसा जे हिकु वापारी सूडान खां फर्ज़ी तरह इम्पोर्ट कयल तिरनि जे बिजनि जा 4.5 करोड़नि जा 34 कंटेनर DRI पारां ज़ब्त करे कस्टम विभाग खे जांच करण लाइ आदेश कयो आहे। अमरावती में कंवर जे मेले में निकिती कलश यात्रा। अमरावती में आयल कंवरधाम देवरीअ ते भगत कंवरराम जो जन्म ॾींहुं धामधूम सां मल्हायो वियो हुओ, जे मौक़े ते माताउनि पारां कलश यात्रा कढी वई हुई। भावनगर में शराब भरियल कार से बूटलेगर गिरफ्तार। भावनगर के देसाई नगर में लोकल क्राइम ब्रांच के स्टाफ शराब जूं 30 पेटियों भरियल एक कार से गड वरतेज के बूटलेगर के गिरफ्तार किया हुओ। मायाबेन निर्दोष जाहिर थींदे गांधीधाम में मल्हाई वई खुशी। गुजरात सरकार जा पूर्व मंत्री मायाबेन कोडनानी नरोड़ा पाटिया हत्याकांड में निर्दोष जाहिर थींदे ही गांधीधाम में सिंधी सेना संगम पारां मिठाई विराए खुशी मल्हाई वई हुई। भावनगर में संत कंवरराम प्राइमरी स्कूल जो थियो भूमि पूजन। भावनगर के रसाला कैंप में महानगर पालिका संचालित संत कंवरराम प्राइमरी स्कूल की नई इमारत ठाहिण लाइ शिक्षण मंत्री विभावरी बेन दवे के हथां भूमि पूजन किया वियो हुओ।
बलात्कार जी वारदातूं वधण ते सरकार डैमेज कंट्रोल जे प्रयास में। देश में वधी रहियल बलात्कार जी वारदातुनि ते सरकार जी थी रहियल टीका जे करे मोदी सरकार डैमेज कंट्रोल करण लाइ बलात्कारियुनि खे फांसीअ जी सज़ा जो क़ाइदो ठाहे ईअं मञण में अची रहियो आहे। सूरत में नींगरीअ ते बलात्कार कंदड़ थियो गिरफ़्तार। सूरत जे पांडेसरा में 8 सालनि जी नींगरीअ ते बलात्कार करे हुन जी हत्या कंदड़ हर्ष गुर्जर राजस्थान खां पकड़े करे क्राइम ब्रांच अहमदाबाद वठी अची तहक़ीक़ात शुरू कई हुई। जूनागढ़ में 100 माण्हुनि खे थी फूड पॉइज़निंग जी असर। जूनागढ़ जे केशोद पासे जे ॻोठ में शादीअ जी रोटी खाइण खां पोइ 100 माण्हुनि खे फूड पॉइज़निंग जी असर थियण ते हुननि खे हॉस्पिटल में भर्ती कयो वियो हुओ। अहमदाबाद में प्रेमी युगल कई आत्महत्या। अहमदाबाद जे घोड़ासर में एक प्रेमी युगो गले में फांसो लगाए करे आपघात करण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। अनेक शाहूकार भारत छॾे वञण ते सरकार हरकत में। भारत जा अनेक शाहूकार बैंकुनि जा नाणा खणी करे भारत छॾे विदेश स्थायी थियण ते सरकार हरकत में आई आहे ऐं हिन जी जांच लाइ हिकु कमिटी पिणु रचण में आई आहे। छत्तीसगढ़ में नक्सलियन जे हमले में एक जुवान शहीद। छत्तीसगढ़ में नक्सलियन सां थियल फायरिंग में सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स जो एक जुवान शहीद थियण ते सरकार में हड़कंप मची वियो आहे।
गोंडल में कचरे में फसी वञण ते हिक गाय जी थी मौत। देश जा प्रधानमंत्री स्वच्छता लाइ कमर कसी रहिया आहिनि, तॾहिं राजकोट जे गोंडल शहर में कचरे जे खॾे में फसी वियल हिक गाय जी मौत थियण ते ग़मगिनी छाइजी वई हुई। ऊना में जुवान ते थियो जानलेवा हुमिलो। गिर जे ऊना शहर में मनीष मजेठिया नाले जे जुवान ते 4 ॼणा हुमिलो करे उन जो सोन जो चेन ऐं मोबाइल लुटे वञण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। राजस्थान रॉयल्स जे साम्हूं चेन्नई सुपर किंग्स जी थी विजय। IPL में जुमे ॾींहुं थियल मैच में चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स खे 64 रन्सुनि ते शिकस्त ॾेई टूर्नामेंट में पॉइंट्स में टॉप ते पहुची वई आहे। देश जे चीफ जस्टिस जे महाभियोग ते कांग्रेस में मतभेद। देश जे चीफ जस्टिस दीपक मिश्रा जे साम्हूं कांग्रेस पारां करण में ईंदड़ महाअभियोग में पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह ऐं सलमान खुर्शीद सही करण जी न करण ते कांग्रेस जा मतभेद ज़ाहिर थिया आहिनि। चीफ जस्टिस जे महाभियोग मुद्दे उपराष्ट्रपतिअ सां मुलाक़ात। चीफ जस्टिस दीपक मिश्रा जे साम्हूं महाभियोग दरख़ास्त आणण लाइ कांग्रेस सहित 7 विपक्षी पार्टियुनि उपराष्ट्रपति वेंकैया नायडू सां मुलाक़ात कई हुई। छोटा उदयपुर जी सरकारी हॉस्पिटल आहे तकलीफ़ुनि जो भंडार। छोटा उदयपुर जी सरकारी जनरल हॉस्पिटल में कंहिं क़िस्म जूं सहूलियतूं ऐं डॉक्टर न हुअण ते मरीज़नि खे तकलीफ़ुनि जो सामनो करणो पई रहियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधण ते प्रजा आहे परेशान। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ आसमान ते पहुचण ते प्रजा परेशान थी रही आहे। साल में पेट्रोल में 4 रुपया ऐं डीज़ल में 6 रुपयनि जो वधारो थियल आहे।
પાંડેસરા જે બલાત્કાર હત્યા મુદ્દે સુરત में एक गिरफ्तार। सूरत जे पांडेसरा में नींगरीअ ते थियल बलात्कार ऐं हत्या में आरोपीअ खे मदद कंदड़ सूरत जे हिक जुवान खे अरेस्ट कयो वियो आहे ऐं आरोपीअ जी कार जा सीसीटीवी फुटेज पिण मिली आया आहिनि। भावनगर में नींगरीअ सां छेड़छाड़ कंदड़ अरेस्ट। भावनगर जे देसाई नगर में नींगरीअ खे नशे जी दवा पीआरे करे उन सां छेड़छाड़ कंदड़ जुवान खे पुलिस पारां अरेस्ट करण में आयो आहे। भावनगर जी सरकारी हॉस्पिटल में सोनोग्राफी मशीन थी बंद। भावनगर में आयल सरकारी सर्टी हॉस्पिटल में सोनोग्राफी मशीन केतरनि ॾींहनि खां बंद हुअण ते मरीज़नि खे ख़ानगी सोनोग्राफीअ जो सहारो वठणो पई रहियो आहे। कंडला में कस्टम जो मुलाजिम रिश्वत वठंदे थियो गिरफ्तार। कच्छ जे कंडला में कस्टम हाउस में कर सहायक जे उहिदे ते कम कंदड़ मुलाजिम सत्यप्रकाश गुप्ता पंहिंजी ही ऑफिसर जा टीए बिल मंजूर करण लाइ 4000 रुपयनि जी रिश्वत वठंदे एसीबी पुलिस उन खे गिरफ्तार कयो आहे। बाबू बजरंगी आहे मूળ कच्छ जो रहवासी। अहमदाबाद जे नरोड़ा हत्याकांड जो मुख्य आरोपी बाबू बजरंगी मूળ कच्छ जो रहवासी हुअण ते पहिरीं बाबू कच्छीअ जे नाले सां सुञाण में ईंदो हुओ। कच्छ जे मिर्जापुर में जुवान कई आत्महत्या। कच्छ जे भुज पासे आयल मिर्जापुर ॻोठ में रहंदड़ हिक पटेल जुवान गले में फांसो हणी आत्महत्या कंदे परिवार में गमगिनी छाइजी वई आहे।
अमदावाद जे कुबेरनगर में आर्तवार ॾींहुं महा मेडिकल कैंप। अमदावाद सिंधी प्रोफेशनल सोसाइटी पारां कुबेरनगर जे महावीर कसरत शाला में 22 एप्रैल आर्तवार ॾींहुं सुबुह जो मेगा मेडिकल कैंप रखियो वियो आहे। हत्याकांड में निर्दोष छुटण ते मायाबेन ते वाधायुनि जी बरसात। नरोड़ा पाटिया हत्याकांड में निर्दोष ज़ाहिर थींदे ही सिंधी आगेवान डॉक्टर मायाबेन कोडनाणीअ जे घर पहुता हुआ ऐं हुनखे वाधायूं ॾिनियूं हुयूं। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।